पैगाम सिंध न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। वगण शहर के मेन इंडस हाईवे रोड ते मक्सी पेट्रोल पंप लाड़े वट बिन मोटरसाइकिल में आमो सामो टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा सख्त ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त ज़ख़्मी खे वगण पुलिस खणाए वगण अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर की मौजूदगी न हुजण करे ज़ख़्मी कोटिया वासी कपड़ा खपाईंदड़ मजदूर अमीर मोहम्मद वल्द गुलाब खान पठान तड़पी फोत थी वियो। जॾहिं त ॿिए ज़ख़्मी के गणती जोगी हालत में वारिस खणाए लाड़काने जी शोभा हॉस्पिटल अस्पताल मुंतकिल कियो, जिते संदसि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। जॾहिं त फोती मजदूर अमीर मोहम्मद वल्द गुलाब खान पठान जो लाश 3 कलाकनि गुज़री वञण खां पोइ डॉक्टर पहुची पोस्टमार्टम करे लाश वारिसनि हवाले कयो।